أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واتخذ قوم موسى من بعده من حليهم عجلا جسدا له خوار ألم يروا أنه لا يكلمهم ولا يهديهم سبيلا اتخذوه وكانوا ظالمين. ولما سقط في أيديهم ورأوا أنهم قد ضلوا قالوا لئن لم يرحمنا ربنا ويغفر لنا لنكونن من الخاسرين. ولما رجع موسى إلى قومه غضبان آسفا قال بئس ما خلفتموني من بعدي لعجلتم أمر ربكم وألقى الألواح وأخذ برأس أخيه يجره إليه قال ابن أم إن القوم استضعفوني وكادوا يقتلونني فلا تشمت بي الأعداء ولا تجعلني مع القوم الظالمين. قال رب اغفر لي ولأخي وأدخلنا في رحمتك وأنت أرحم الراحمين. صدق الله العظيم. ऐं वरितो मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम उन खां पोइ इन्हनि जे ज़ेवरात मां गाबो बोते वारो जिस्म वारो इन्ही जे लाइ रंभूं हुयूं। छा न ॾिठूं त बेशक इहो नथो ॻाल्हाए इन्हनि सां ऐं नथो ॾेखारे इन्हनि खे को बि रस्तो। वरितऊं इन्हीअ खे बणायूं इन्हीअ खे ऐं हुया ज़ालिम। ऐं जॾहिं वई इन्हनि जे हथनि में यानी पेशेमान थिया ऐं ॾिठूं त बेशक इहे गुमराह थी चुका आहिनि। चयूं कसम आहे जेकॾहिं न रहम कंदो असां ते रब असांजो ऐं माफ़ करे असांजे लाइ त ज़रूरु थी पवंदासीं असां नुक़सान वारनि मां। ऐं जॾहिं मोटियो मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम जे तरफ़ कावड़ में अफ़सोस कंदे चयईं फरमाईं बुछड़ो आहे जो ख़लीफ़ा थिया आहियो तव्हां मुंहिंजा या बुछड़ो कयो आहे तव्हां मुंहिंजे पुठियां मूंखां पोइ। छा तकड़ कई तव्हां पंहिंजे रब जे हुकुम खां ऐं रखियईं पटियुनि खे ऐं वरितईं पंहिंजे भाउ जे मथे खे जो छिके पियो इन्हीअ खे पंहिंजे तरफ़। चयईं अम्मा जा पुट बेशक क़ौम कमज़ोर सम्झो मूंखे ऐं क़रीब हुया जो क़त्ल कंदा मूंखे। पोइ न खिला तूं मूं ते दुश्मननि खे ऐं न बणा तूं मूंखे ज़ालिम क़ौम सां गॾु। चई रब मुंहिंजा माफ़ फरमा मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजे भाउ जे लाइ ऐं दाख़िल कर तूं असांखे पंहिंजे रहमत में ऐं तूं रहम कंदड़नि मां वॾो रहम कंदड़ आहीं। सूरतुल आराफ़ जो 17 रुकू ऐं 9 सिपारे जो 7 रुकू आयत नंबर 147 खां आयत नंबर 151 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान
उर्दू वारो जुल्द नंबर 4 ऐं सफ़ो नंबर 66 खां आगाज़ आहे। गुज़िरियल रुकू जी हिकु अदायत छॾीअसीं तफ़सीर जे एतबार सां, उतां उन हिकिड़ी आयत जो तफ़सीर भी पढ़ूं था, जो कि रुकू जो भी मुकम्मल तफ़सीर इंशाअल्लाह ताला पढ़ूं था। इन आयत में अल्लाह ताला फरमायो त मां पंहिंजे आयतुनि खे उन्हनि माण्हुनि खां फेरे छॾींदुमि जेके ज़मीन में वॾे थियण जी कोशिशि कनि था नाहक। इन में नाहक बग़ैर हक़ मां इशारो हिन ॻाल्हि जे तरफ़ आहे तकबुर करण वारनि जे मुक़ाबले में तकबुर करण भी हक़ आहे। जेके आकड़ कनि, वॾाई कनि, फूंड कनि, उन्हनि सां तवाज़ो न कजे। हाणे हिकिड़े मुतकबिर जा आॾो माण्हू ॿाहूं ॿधियूं बीठो हुजे सही सही में करे, न, उते माण्हू पंहिंजे हशाश बशाश ऐं जेको आहे माण्हू ईअं थी ॾेखारे जो अॻियो मुतकबर उनखे ज़लील ऐं हक़ीर न सम्झे। मसालिक सुलूक में लिखियल आहे अतकब्बुरु माल मुतकब्बिरीन तवाज़ुअन। मुतकबिर माण्हुनि सां तकबुर इहो तवाज़ो आहे। माना मुतकबिर माण्हू हुजे, हाणे हिकिड़ो माण्हू कॾहिं कॾहिं कंहिंजी आदत हूंदी आहे ईअं मुंहुं परे करे हिकिड़ो हथु ॾियण बि ॿ हथ आङुरियूं ॾियण बि पसंदि न कंदो आहे। हाणे जो इन खे झोकी मिलिजे थी इहो माण्हू कहिड़ी उनखे वरी ओड़े अंदाज़ सां पंहिंजी हैसियत ॾेखारे छॾिजे त तुंहिंजी हैसियत असां वटि अहिड़ी आहे। त मुतकबिरीन सां अहिड़ो अंदाज़ इख़्तियार करणु इहा तकबुर जी निशानी न आहे। वॾाई खोर खे पंहिंजो उनखे अंदाज़ ॾेखारिजे त तुंहिंजी पोज़ीशन एतिरी आहे, असां तुंहिंजा मोहताज न आहियूं। मोहताज सिर्फ़ु माण्हू अलाह जो आहे। अलाह ताला फरमायो त जेके मुतकबिर माण्हू आहिनि, वॾाई खोर माण्हू आहिनि, उन्हनि जो अकुल ऐं सम्झ उन्हनि वटि न रहंदी आहे। तकबुर जी नहूसत अहिड़ी अची वेंदी आहे जो इहे अलाह ताला जे आयतुनि जे सम्झण खां महरूम रहंदा आहिनि। तकबुर ऐं आकड़ जे करे क़ुर खे सम्झनि, अलाह जे दीन खे सम्झनि, उन में गौर फ़िकिर कनि, उन खां उहे महरूम रहंदा आहिनि, अलाह जे मारिफत खां महरूम रहंदा आहिनि। उन मां मालूम थियो तकबुर अहिड़ी बुरी ख़सलत आहे जेका उलूम रब्बानिया जे लाइ पर्दो थी वञे। उलूम रब्बानिया सिर्फ़ु उन जी रहमत सां हासिलु थींदा आहिनि ऐं रहमत ख़ुदाबंदी तवाज़ो सां मुतवजह थींदी आहे। जीअं मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फ़ारसी में हिकिड़ो शेर चयो, हर कुजा पस्ती अस्त आब आं जा रवत, जाते हेठां ई हूंदी आहे पाणी उते वेंदो आहे। माना हेठां ई जॻह ते पाणी वेंदो जंहिंमें तवाज़ो हूंदो, इल्मु इलाही रब्बानी अलाह जी मारिफत उन माण्हू खे हासिलु थींदी जंहिंजे अंदरि तवाज़ो हूंदो। उन खां पोइ अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते जॾहिं इत्काफ़ 30 ॾींहंनि जो पूरो कयो, अल्लाह ताला मज़ीद फरमायसि त 10 ॾींहं अञा वधाईंसि, 40 ॾींहं थी विया। त उनजे पोयों क़ौम में माण्हू तरह तरह जूं ॻाल्हियूं करणु लॻा। उन क़ौम में हिकिड़ो माण्हू सामरी नाले हुयो जेको क़ौम में पाण खे वॾो सम्झंदो हुयो ऐं अक़ीदे जो कचो हुयो। उनखे मौक़ो मिलियो जो हरकत कई त बनी इसराइलिन वटि जेके कुझु ज़ेवरात उन्हनि फ़िरौननि खां वरिता हुया, हाणे फ़िरौनी या फ़िरौन जी क़ौम जॾहिं ॿुॾी वई त उन्हनि खे चई त जेके तव्हां वटि फ़िरौननि जा ज़ेवरात आहिनि उहे तव्हांजे लाइ हलाल न आहिनि। गनीमत जो माल उन वक़्त में मुस्लमाननि जे लाइ हलाल न हुयो जीअं हिन उम्मत में आहे। पोइ इहे रखंदा गनीमत जो माल, आसमान मां बाहि ईंदी, पोइ उनखे खाई वेंदी, बसि ईअं थी वेंदो। पोइ उन्हनि खां इन सामरी समूरा ज़ेवरात वापसि करे पाण वटि गॾु कया। उन सोन ऐं चांदी मां हिकिड़ो गाबो ठाहियो, बोतो ठाही ऐं जिब्रील अमीन अलैहिस्सलाम जे घोड़े जे सुंबनि जी मिटी हिन पाण वटि खणी गॾु करे रखी हुई। पोइ उहा मिटी उन में मिलाई त पोइ इन गाबे में रंभूं ऐं रड़ियूं पैदा थी पियूं। जीअं गाबो रंभंदो आहे अहिड़े क़िस्म जूं रंभूं करणु लॻो। पोइ सामरी
हैरत अंगेज़ शैतानी ईजाद साम्हूं आई त बनी इसराइलिन खे उन कुफुर जी दावत ॾियणु शुरू कई। चई त हीउ ख़ुदा आहे। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अलाह सां ॻाल्हियूं करण जे लाइ तूर जबल ते विया आहे। अलाह त हिते अची विया आहे। मूसा अलैहिस्सलाम खे विसरी विया आहे त अलाह बि हिते को मौजूदु आहे। क़ौम खे ईअं गुमराह कई ऐं बनी इसराइल उनजी ॻाल्हि पहिरियों ऐं मञींदा हुया ऐं उन्हनि इहो जॾहिं उन जूं रंभूं करणु लॻो, गाबो ॾेखारियईं उन्हनि खे त पोइ उनखे ख़ुदा सम्झी करे उनजी इबादत में लॻी आहे। इहा गाबे जी इबादत, गऊं जी इबादत, इहा पूॼा बनी इसराइल खां इहा हलंदी थी अचे। पोइ अलाह ताला फरमायो त मूसा अलैहिस्सलाम जे तंबीह खां पोइ बनी इसराइल जा कुझु माण्हू तौबा ताइब थी करे ऐं जेको आहे पेशेमानी कयूं, पेशेमान थिया। पर 5 आयत में इन वाक़े जो तफ़सील जॾहिं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम कोहे तूर खां तौरात खणी वापसि आयो ऐं क़ौम बुत परस्ती में, इन में गाबे परस्ती में मुब्तला ॾिठई। अगरचे क़ौम जी इहा गुमराही जी ख़बर अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे तूर जबल ते ई ॿुधाए छॾी, पर ॿुधण ऐं ॾिसण में फ़र्क़ु थींदो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला कोहे तूर ते, जबल तूर ते ई ॿुधायो त पोइ क़ौम गुमराह थी वई अथई, पर उहा हुई ॻाल्हि ॿुधी। जॾहिं मोटी अची क़ौम खे गाबे जी इबादत कंदे ॾिठई त कावड़ जी इंतिहाई न रहियसि। तौरात जूं जेके पटियूं हुयसि उहे रखी करे पंहिंजे क़ौम खे पहिरियों मलामत कई, बिसमा ख़लफ़्तुमूनी मिन बादी, मुंहिंजे पुठियों तव्हां ॾाढियूं बुछड़ियूं हरकतूं कयूं, ॾाढा बुछड़ा कम कया आहिनि। आजिलतुम अम्र रब्बिकुम, ऐं तव्हांखे इहा तकड़ लॻी वई जो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अलाह ताला तौरात अता फरमायो, तव्हां खां इंतज़ारु न पियो थिए। तकड़ में तव्हां पंहिंजी मनमानी कई ऐं पंहिंजूं ॻाल्हियूं ठाहियो। उन खां पोइ हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरफ़ मुतवजे थियो, छो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं वियो त हज़रत हारून अलैहिस्सलाम खे पंहिंजो ख़लीफ़ो मुक़ररु करे वियो हो ऐं उन जे तरफ़ वधियो, उन जे वारनि मां वरितई, उनखे पाण ॾे छिके पियो। पोइ हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे चयो त अम्मा जा पुट, यबन उम्मी, यबन उम्मा, ए अम्मा जा पुट, ला ताख़ुज़ बिलिहयती वला बिरासी, मुंहिंजे ॾाढ़ी मां बि न वठ ऐं मुंहिंजे मथे मां बि न वठ। क़रीब हुयो जो क़ौम मूंखे एॾो कमज़ोर सम्झो जो मूंखे क़तलु करे छॾनि हा। मां कमज़ोर, मां हिकिड़ो माण्हू, हेॾो सॼी क़ौम हुई। मां जेकॾहिं घणो इन्हनि खे वाइज़ नसीहत सम्झाइण घणो इन्हनि खे कयां पियो त पोइ मुंहिंजे क़तल जे लाइ तयारु पिया थी वञनि, क़तल करण ते अची पिया वञनि। तंहिंजे करे फला तुश्मित बियल आदा, दुश्मननि खे न खिला। जॾहिं ॿाहिरि विढ़ंदा आहिनि, क़ुरान मां इहा ॻाल्हि साबित थी थिए त दुश्मन खे खिलण जो मौक़ो मिलंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हमेशह दुआ फरमाईंदा हुआ, मिन शमाततिल आदा, मुंहिंजा अल्लाह मूंखे पनाह ॾिजां दुश्मननि जे खिलण खां। दुश्मन जी खिल बि बुरी शइ आहे। वला तजअलनी माल क़ौमि ज़ालिमीन। हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे इत्माद ॾियारियो त मूंखे ज़ालिम क़ौम सां गॾु न सम्झ। मां उन्हनि सां मुतफ़िक़ न हुयुमि, न आहियां, पर मां कमज़ोर हुयुमि। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी, रब साईं मूंखे बि माफ़ु कजां, मुंहिंजे भाउ खे बि माफ़ु कजां, असांखे पंहिंजी रहमत में दाख़िल फ़रमाइजां, तूं अरहमुर राहिमीन आहे। तेसि ताईं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुआ जे ज़िक्र ख़ैर सां रुकू पूरो थियो। उन खां बाद में ईंदड़ रुकू में अलाह ताला फरमायो त जिन गाबे खे माबूद बणायो, इन्हनि ते असांजो ॾमर पियो, दुनिया में इन्हनि खे ज़िल्लत मिली, ख़्वारी मिली। इंशाअल्लाह ताला इहो ईंदड़ रुकू जी पहिरीं आयत आहे। ज़िंदगी रही सुभाणे वेही तो इंशाअल्लाह इनखे तिलावत कंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि व आलिहि व सल्लम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।